ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकरू खां। मीरपुर साकरो जे मुख़्तलिफ़ रोडनि जा टेंडर जारी थी विया। साकरे जी तारीख़ में पहिरियों दफ़ो कमनि जी शुरूआति थी चुकी आहे, जंहिंमें रोडनि ऐं रस्तनि जी रिपेयरिंग समेत 9 रोड जा टेंडर जारी थी विया आहिनि। MPA हाजी अली हसन ज़रदारी, ज़िलई चेयरमैन अब्दुल हमीद पंवर, आशिक़ हसन ज़रदारीअ जो साकरो जे अवाम खे ही तारीख़ी तोहफ़ो। PS 76 साकरू जी तरक़ियाती कम जी शुरूआति थी चुकी आहे। MPA हाजी अली हसन ज़रदारी, ज़िलई चेयरमैन अब्दुल हमीद पंवर जे तावन सां रईस अयाज़ लाशारी जी कोशिशुनि सां लधिया स्टॉप खां रिपेयर रोड अब्दुल करीम लाशारी, बश्याम लाशारी, मुबारक लाशारी, मीर खान लाशारी, इब्राहिम लाशारी, अमीर बख्शु कलमती, कैसर खान कलमती, तालिब खान कलमती, हाजी आरिफ लाशारी, सचेरिनो शेख, मामा हारून लाशारी, इज़्ज़त खान लाशारी, आफंदी फारम ताईं जो टेंडर थी वियो आहे। तमामु जल्द कमु शुरू थियण वारो आहे ऐं ॿियूं बि केतिरियूं स्कीमूं पिणु आहिनि।